ओम साईं राम। गुल चोॾों। मनुष्य धर्म ऐं उन जो आदर्श। बाबा जन जी सदैव इहा ई इच्छा हूंदी हुई त लोक संसार में सुखी जीवन व्यतीत कनि ऐं हयातीअ जो मुख्य लक्ष्य ऐं आदर्श आत्मा अनुभूति यानी ईश्वर जो दर्शन प्राप्त कनि। चवंदा हुआ त हीअ देव सफ़ल तॾहिं चइबी जॾहिं मनुष्य जन्म में भक्ति ऐं मोक्ष प्राप्त करे सघंदासीं। तंहिं करे असांखे पंहिंजे मक़सद ऐं आदर्श ते पहुचण लाइ हमेशह ख़बरदार ऐं तयारु रहणु घुरिजे। जॾहिं तव्हीं हर रोज़ प्रभु जे संतनि ऐं प्रभु जूं लीलाऊं ॿुधंदा रहंदा तॾहिं ई अव्हां खे ईश्वर जो दर्शन ऐं संदन संतनि जो दर्शन प्राप्त थींदो रहंदो। इन करे ॾींहं राति सिमरन कंदा रहो। बोलो सुबह शाम हरे कृष्ण हरे राम। बोलो सुबह शाम हरे कृष्ण हरे राम। हर वक़्तु ऐं दम दम सिमरन करण करे मन जी चंचलता जल्दी दूर थी वेंदी ऐं निरंतर ऐं लगातार अभ्यास करण सां अव्हीं चैतन्य प्रभु सां लीन थी वेंदा। निज़ाम रियासत जे नांदेड़ शहर में रतनजी शापरजी वाडिया नाले हिकु मशहूरु वापारी रहंदो हो ऐं वटिसि माल मिल्कियत गाॾियूं घोड़ा वग़ैरह बिल्कुलु चङे अंदाज़ में हुआ। लेकिन विधाता जी रचना अहिड़ी विचित्र आहे जो केतिरे बि धन माल हूंदे संसार में पूर्ण सुखी केरु कोन्हे। रतन जी परोपकारी ऐं दानशील हो ऐं जेके वटिसि ईंदो हो तिन खे वस्त्र वग़ैरह जे घुर्ज सारो मदद पिणु कंदो हो। लेकिन औलाद कोन होसि। शास्त्रनि में चवल आहे त जहिड़ी तरह भक्तीअ खां सवाइ कीर्तन, साज़ बिना संगीत, जणे बिना ब्राह्मण ऐं वहिंवारी ज्ञान बिना कलाकार, पश्चाताप बिना तीर्थ यात्रा ऐं कंठमाला बिना अलंकार शोभा न ॾींदा आहिनि ऐं उत्तम न लेखिया वेंदा आहिनि, तहिड़ी तरह संतान पिणु घर बिना सुञो पियो लॻंदो आहे। रतन जी खे संतान जी चिंता हर वक़्तु पई छुंबंदी हुई ऐं हू मन में पियो चवंदो हो त ईश्वर मूं ते दया कोन कंदो छा, मूंखे पुत्र जी प्राप्ति कोन थींदी छा। मतिलबु त एतिरो उदास रहंदो हो जो भोजन बि कोन वणंदो हो। हिन जी निष्ठा दासगणु महाराज में हुई ऐं पंहिंजो हाल वञी हिन सां ओरियाई। हिन वरी चयसि त तुंहिंजी इहा मनोकामना श्री साईं बाबा संत ई पूरी करे सघंदो। मुंहिंजी तोखे सलाह आहे त जे तूं संदसि शरण में वञी पवंदे त तोखे संतान पैदा थींदी। रतन जी खे पिणु इहा सलाह दिलि सां लॻी ऐं हिन शिरडी वञण जो फ़ैसिलो करे कुझु ॾींहं बैदि शिरडी में अची श्री साईं बाबा जे चरणनि ते किरी पियो। साईं बाबा खे सुंदन हार पाए फल फूल पिणु भेट रखियईं ऐं कुझु वक़्तु बैदि प्रार्थना कयईं त अव्हां अनेक आपदाउनि ऐं मुसीबतनि जे मारियल शख़्सनि जा दुख दूर कंदा आहियो। मां पिणु अव्हांजी कीर्ति ऐं सारा ॿुधी दिलि में आशा पाए अव्हांजा चरण में आयो आहियां। मूंखे पूरो भरोसो आहे अव्हीं मूंखे निराश न कंदा। बाबा जिन फरमायो त मूंखे 5 रुपया दक्षिणा घुरिजे, पर उन्हनि मां मूंखे 3 रुपया 14 आना पहिरीं मिली चुका आहिनि। तंहिं करे बाक़ी रहियल रक़म 1 रुपयो 2 आना अवल कढी ॿाहिरि कर। रतन जी ॿुधी अजब में पइजी वियो ऐं दिलि में चवणु लॻो, मां त हिते पहिरियों भेरो आयो आहियां, पोइ बाबा जी जे चवण मूजिबि खेसि 3 रुपया 14 आना भेट कीअं ऐं कॾहिं ॾिनमि। पर सवाल जवाबु करण बिना हिन रहियल रक़म कढी बाबा जिन अॻियां भेट रखी, मथो टेकियो ऐं शिरडी में अचण जो मतिलबु ॿुधायो। बाबा जी यकदमि फरमायो त तुंहिंजा ॾुखिया ॾींहं अची समाप्त थिया आहिनि। अल्लाह मालिक तुंहिंजी इच्छा पूरी कंदो। ईअं चई संदन मथे ते हथु रखियऊं। रतन जी ख़ुशि थी बाबा खां मोकिलाए नांदेड़ मोटी आयो ऐं भक्त दासगणु खे सारो अहिवालु वाक़फ़त करे चयईं त अव्हांजे दया सां सभु कमु रास थियो। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि अव्हां कृपा करे सम्झायो त मुंहिंजे शिरडी वञण खां अॻु बाबा जिन खे 3 रुपया 14 आना अॻे भेटा मिलण जो मतिलबु छा आहे। दासगणु चयसि, मां सोचे वीचारे पोइ तोखे इन जो मतिलबु सम्झाईंदुसि। किन ॾींहंनि खां पोइ दासगणु खे यादि आयो त थोरा ॾींहं अॻु में रतन जी हिकु मुस्लमान संत मौलाना साहिब खे घुरायो। संत मौलाना साहिब
कौलीअ जो कमु कंदा हुआ ऐं नांदेड़ में मशहूरु हुआ। रतन जी हिन जो आदर सत्कार करे खेसि जलपान करायो। रतन जी खां दासगणु पुछियो त जलपान ते तव्हांजो घणो ख़र्चु थियो हो? हिन जवाबु ॾिनो त 3 रुपया 14 आना ख़र्चु थियो। जो बाबा जन रतन जी खे चयो त मूंखे पहिरीं मिली चुका आहिनि। मतिलबु ॻाल्हि जो त शिरडी में वेठे साईं बाबा खे अंतरात्मा सां पतो पइजी वियो त रतन जी संत मौलाना साहिब खे घर में जलपान कराइण पूरा 3 रुपया 14 आना ख़र्चु कयो हो। यानी त संतनि खे गुज़िरियल हलंदड़ ऐं ईंदड़ ज़माने जे ॻाल्हियुनि जी पूरी ॼाण पइजी सघे थी। रतन जी पंहिंजे गुरूअ जो जवाब ते संतुष्ट थी साईं बाबा जे चरणनि में संदसि प्रीत वधी। कुझु वक़्त खां पोइ खेसि पहिरियों पुटु ॼाओ त संदसि ख़ुशीअ जी हद न रही। साईं बाबा जी दया सां खेर कुल 12 ॿार ॼावा, जिन मां 4 सलामत रहिया। साॻी तरह राव बहादुर विनायक साठे जे पहिरीं ज़ाल बिना औलाद करे गुज़ारे वञण ते बाबा जिन खेसि ॿी शादी करण जी सलाह ॾिनी, जंहिंमां अवल 2 धीअर पैदा थियसि त दिलि ई लुढ़की वियसि, पर जॾहिं टियों ॿारु पुटु थियुसि तॾहिं दिलि खे धीरज आयसि। दक्षिणा मीमांसा या भेटा जो रवाज ऐं मतिलबु। जेके बाबा जिन जो दर्शन करण ईंदा हुआ उन्हनि खे बाबा जिन दक्षिणा वठंदो हो। इहो रवाज वाजिबी आहे या न? शुरूआत में त बाबा जिन असुलु कुझु बि न वठंदा हुआ। एतिरे क़दुरु जो ॿरियल तीलो बि कठियूं करे खीसे में विझी छॾींदा हुआ, जीअं ॿियनि खां घुरड़ियूं न पवनि। कंहिंखां बि कुझु बि न घुरंदा हुआ। जॾहिं को संदन अॻियां पैसो रखी वेंदो हो त उन मां तंबाक ऐं तेल वठी रखंदा हुआ, छो त खेनि बीड़ी या चिलम छिकण जी आदत हुई। ईअं संदन अॻियां कुझु भेटा रखण जे ख़ाली हथे संत वटि वञण बि माण्हुनि खे वाजिबु न पिए लॻो। पर सिर्फ़ु 1 पैसे खां वधीक भेटा कीन क़बूल कंदा हुआ। जेकॾहिं को 1 टको भेटा रखंदो हो त 1 पैसो खीसे मां कढी हिन खे वापसि ॾींदा हुआ। पोइ जीअं जीअं संदन नामूस वधंदी वई, तीअं तीअं झुंडनि जा झुंड हिक ॿिए पुठियां पिया ईंदा हुआ। सिस्त्री में चयल आहे त भगवत पूजा सोन या ॿी भेटा रखण खां सवाइ अपूर्ण यानी अधु पूजा समान आहे। उन मूजिबि भॻवान जी पूजा वांगुरु भॻवान जे संतनि जे दर्शन वक़्तु बि कुझु भेटा या अरदास रखणु ज़रूरी आहे। शास्त्रनि में बि चवल आहे त राजा, संत या गुरूअ जे दर्शन करण वक़्तु पंहिंजी ताक़त सारो भेटा अर्पण करणु खपे, जा चालू सिके जे रूप में हुअणु घुरिजे। ब्रह्मदायक उपनिदेश में बयानु आहे त दीक्षित प्रजापति यानी ब्रह्मा देवताउनि, मनुष्यनि ऐं दैतनि खे सिर्फ़ु 10 अखर जी सलाह ॾिनी। देवताउनि 10 लफ़्ज़ जो मतिलबु कढियो दम, यानी पंहिंजनि इंद्रियुनि खे ज़मन करणु या ज़ाब्ते में रखणु। मनुष्यनि मतिलबु कढियो त दान करण जी सलाह ॾिनी वई आहे, ऐं दैत्यनि सम्झो त खेनि दया करण जो उपदेश ॾिनो वियो आहे। तात्पर्य उपदेश में लिखियलु आहे त सभिनी खे दान ऐं सच जो अभ्यास करणु घुरिजे। विश्वासपूर्वक दान बिना ॾिनल दान निष्फल ऐं व्यर्थ आहे। नम्रता सां ऐं वॾे दिलि सां आदर सत्कार ऐं सहानुभूति सां ई दान करणु घुरिजे। इन मूजिबि बाबा जिन बि भक्तनि खे चवंदा हुआ त माया में ममता ऐं मोह न रखण जी सबक़ सिखणु ऐं मन खे शुद्ध करण जी पाठ पढ़ण जी सची दक्षिणा मुंहिंजे अॻियां रखंदा करियो। पर जेके बि भेटा पैसे जे रूप में अव्हां मुंहिंजे अॻियां रखो था, तंहिंजे एवज़ मां 100 दफ़ा वधीक अव्हां खे मोटाए ॾियां थो। हिकु कलाकार ऐं श्रीमती तिरखड़ खां दक्षिणा जी तलब करणु। प्रसिद्ध कलाकार श्री गणपतराव बोड़स पंहिंजे आत्मकथा में लिखियो आहे त रुपयनि जी थैली मुंहिंजे बार भेटा रखणु ऐं मिंथुनि करण ते पिणु बाबा जिन क़बूल कीन कई ऐं लत हणी उनखे परे करे छॾियाऊं। उनजो नतीजो इहो निकितो जो हयाती भर खेसि धन जी कमी कान थी ऐं हर तरह में उनजो लाभ बि थींदो रहियो। हिकु भेरे बाबा जिन प्रोफेसर CK नारके खां 15 रुपया दक्षिणा घुरी त हिन उत्तर ॾिनो त हिन वक़्तु मूं वटि खीसे में हिकु पाई बि कोन्हे। बाबा जिन चयसि, मूंखे ख़बर आहे त तो वटि पैसो कोन्हे, पर मूंखे ख़बर आहे तूं योग विशिष्ट जो अभ्यास कंदो आहीं। उन अभ्यास मां ई मूंखे दक्षिणा ॾे, यानी योग विशिष्ट जी सिख्या ग्रहण करे पंहिंजे हृदय में वसाए, जिते मुंहिंजो वासो आहे। हिकु ॿी श्रीमती RA तिरखड़ खां बाबा जिन 6 रुपया दक्षिणा घुरी। हिन
वटि हथ में पाई बि कोन हुई ऐं अची सिजर थी त बाबाजिन जी आज्ञा कीअं पूरी करियां। पोइ जॾहिं पंहिंजे पतीअ खे सम्झायो त बाबाजिन तुंहिंजे अंदर में वेठल काम, क्रोध आदिक 6 वेरी घिड़ी रहिया आहिनि, बाबाजिन उन अर्थ मां सहमत थिया। बाबाजिन वटि जेतिरो बि धन अची कठो थींदो हो उहो हर रोज़ु ख़र्च करे छॾींदा हुआ ऐं चवंदा हुआ सुभाणे जो मालिक पाणे सुभाणे पुॼंदो। बाबाजिन जॾहिं महासमाधि में लीन थी विया तॾहिं ॾिठो वियो त जेतोणीकि 10 सालनि में हज़ारे रुपया भेंट वटिसि चढ़ी चुकी हुई त बि पेटीअ में बिल्कुलु थोरो धन बचियल हो। थोरे में चइजे त दक्षिणा वठण जो मुख्य मतो इहो आहे त भक्तनि खे पंहिंजे मन खे शुद्ध करण जो पाठ पाढ़णु ऐं सबक़ु सेखारणु। साईं लीला पत्रिका में रिटायर श्री बेवी देव दक्षिणा जे बारे में चयो त बाबाजिन हर कंहिं शख़्स खां दक्षिणा कीन वठंदो हो, पर जेके संदसि प्यारा भक्त हूंदा हुआ उन्हनि खां ई दक्षिणा जी घुर कंदा हुआ। जेके दिलि में इहो ख़्यालु करे ईंदा हुआ त बाबाजिन घुरंदा त पोइ ॾींदासीं, उन्हनि खां कॾहिं बि कीन घुरंदा हुआ। जेके संदन मर्ज़ी बरख़िलाफ़ संदन अॻियां भेटा रखंदा हुआ त उन्हनि खे यकदमि चवंदा हुआ मूंखे कोन खपे, तव्हां वापसि खणो, पर भक्तनि खां पंहिंजी हैसियत सारो ई दक्षिणा घुरंदा हुआ। लेकिन पाठकनि, बालकनि ऐं स्त्रियुनि खां पिणु दक्षिणा वठंदा हुआ। शाहूकारनि या ग़रीबनि खां दक्षिणा कीन घुरंदा हुआ, पर जेके घुरण ते बि कीन ॾींदा हुआ उन्हनि ते बि कावड़ असुलु कीन कंदा हुआ। जेकॾहिं को भगत पंहिंजे मित्र महफ़त भेटा मोकिलींदो हो या हिनखे ॾियणु विसरी वेंदी हुई त बाबाजिन खे यादि कराए उहा भेटा वसूल कंदा हुआ। जेकॾहिं को भगत पंहिंजे वित खां वधीक दक्षिणा रखंदो हो त बाबाजिन वधीक ॾिनल पैसा खेसि वापसि ॾींदा हुआ। पर कॾहिं कॾहिं को भगत पंहिंजी इच्छा अनुसार जेका भेटा अची रखंदो हो त मौज में अची खेसि चवंदा हुआ त इहा पूरी न आहे, वधीक ॾे। जे हिन वक़्तु खीसे में रक़म न हूंदी हुअसि त चवंदा हुअसि त उधारा वठी ॾे। किन खां त साॻे ॾींहं में 3-4 भेरा बि दक्षिणा घुरंदा हुआ। मौलाई फ़क़ीरनि जी मौलाई उन्हनि खे ई चइबो आहे। मिलियल दक्षिणा मंझां बाबाजिन पंहिंजी चिलम ऐं धूणीअ जे काठियुनि लाइ बिल्कुलु थोरो ख़र्चु कंदा हुआ ऐं के ॿिया शख़्स शिरडी संस्था लाइ सभु घुर्बल शयूं राधा कृष्ण माईअ खां पुछी ऐं संदसि प्रेरणा करण ते धन ॾेई वेंदा हुआ। पर जेके बि प्रेमी वॾे मुल्य वारियूं शयूं खणी ईंदा हुआ त उन्हनि ते कावड़ जी गारियूं बि ॾींदा हुआ। भगत नाना साहिब चंदोरकर खे हिकु दफ़े चयऊं त मुंहिंजी मिल्कियत आहे हिकु लंगोटी ऐं हिकु टम्बलर। ही माण्हू हरूभरू क़ीमती शयूं भेटा रखी मूंखे दुखी था कनि। अल्लाह जे वाट में हलंदड़ लाइ स्त्री ऐं धन 2 वॾियूं रुंडकूं आहिनि। इन करे 2 पाठशालाऊं खोलाए उन में सभु आयल धन ख़र्च कंदा हुआ या खेनि राधा कृष्ण बाई खे सॾु करे अचण लाइ मोकिलींदा हुआ ऐं उन्हनि जी पिणु परीक्षा वठंदा हुआ त केतिरे कंदुसि संदसि मन माया में फाथल आहे। इहो सभु इन करे कंदा हुआ त भक्तनि जे अॻियां अमली मिसाल थिए त पैसो कठो करे रखणु फ़क़ीरनि जो कमु न आहे। शालाउनि लाइ ख़ासि मिलियल रक़मूं ॾींदड़नि खे राधा कृष्ण माईअ वटि मोकिलींदा हुआ त वञी हिननि खे ॾियो। तात्पर्य आहे त धर्म जे बिले ॾिनल पैसो धर्म जे कमनि में आणणी कल्याणकारी थींदो आहे। ॾींदड़ जी पिणु आत्मिक वाधारो थींदो आहे ऐं बाबाजिन जन संतनि जी कृपा ऐं आशीर्वाद पिणु खेनि हासिलु थींदी आहे। ओम साईं राम। गुल चोॾो पूरो थियो।